न्यूज़ में वलीकार मारवी थईं हेडलाइन संबंधी अवांखे ॿुधाईंदासीं। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। बरसात जो पानी रोडन ते बीठी वियो है। मकानी खाते पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात के पानी की निकाली लाइ हेवी मशीनरी ज़रिए बरसात जो पानी कढियो पियो वञे। उन हवाले से असां वीडियो लिंक ते मौजूद है। कराची में धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा। जी इमदाद। जी बिल्कुल हिन वक्त सिंध के राजधानी कराची शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि में तेज़ बरसात जो सिलसिलो जो है वो शुरू थी वियो है। कराची के मुख्तलिफ़ इलाइक़नि जिनमें सदर लाइट हाउस इम्पीरियस मार्केट समेत केतरनि ई इलाइक़नि में हिन वक्त तेज़ बरसात जो सिलसिलो जो है वो जारी है। हिन वक्त कराची जा जेकी काफ़ी इलाइक़ा आहिनि उते बरसात के पानी से जेकी उहे भरिजी विया आहिनि। कच्चिन आबादियुनि वारा जेके इलाइक़ा आहिनि उते बरसात जो पानी जो है उते पिण भेजी विया है। मौसमियात खाते जो इहो चवणु आहे त अॼु खां 26 अगस्त ताईं जेको आहे तेज़ बरसात जेको आहे उहा वसी सके थी। लेकिन हिन वक्त कराची जा काफ़ी अड़ा इलाइक़ा आहिनि जिते हिन वक्त तेज़ बरसात जो सिलसिलो जेको आहे वसकारो उहो पिण जारी है। अवां खे इहो ॿुधाईंदा हलूं त तालीम खाते पारां सिंध में कानी बरसातुनि सबबि 24 खां 25 अगस्त ताईं स्कूल बंदि करण जो ऐलान किया है। कॉलेज जो बंदि थियण जो ऐलान किया वियो है। अॼु खां सुभाणे ताईं तालीमी इदारा जेके उहे पिण बंदि रहंदा। हिन वक्त जेको आहे कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में KMC DMC पारां जेको आहे उते जेको आहे सो बरसात जो पानी जेको आहे सो निकाल कयो पियो वञे। ॻरियूं हेवी मशीनरियूं जेकी उहे बरसात जे पानी जी निकाली लाइ पिण उते पानी कढियो पियो वञे। हिन वक्त भी कराची के केतिरनि ई इलाइक़नि में बरसात जो वसकारो जेको आहे उहो जारी है। मौसमियात खाते पारां इहो ॿुधायो वियो आहे त सुभाणे ताईं ही बरसात जेका आहे उहा पिण जारी रहंदी। बरसात पवण खां पोइ कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जा जेके काफ़ी जेके फीडर जेके आहिनि 200 खां वधीक उहे ट्रिप थी विया आहिनि। जिन सबबि केतिरनि ई इलाइक़नि में हिन वक़्त ताईं बिजली जेका उहा बंदि है। जी।